अफ़सोसनाक ख़बर सां शेयर कई पिया। सांगड़ में मेघवाड़ बिरादरी जी ॿिनि धुरियुनि में झेड़ो थियो आहे, जंहिंमें चाचनि हथां भाइटियो क़तल थियो आहे। सब स्टाफ वटि झेड़े दौरान लठियूं लॻण सबबि दादू मेघवाड़ मारिजी वियो। इतला ते पुलिस पहुची लाश खे ज़रूरी कार्रवाई लाइ अस्पताल मुंतक़िल कयो। धुरियुनि में झेड़ो ॿारनि जी ॻाल्हि तां थियो। वाक़े जी जांच जारी आहे। अहम ख़बर सां शेयर करियां। सांगड़ में मेघवाड़ बिरादरी जी ॿिनि धुरियुनि में झेड़ो थियो आहे। चाचनि हथां भाइटियो क़तल थी वियो। सिविल स्टाफ वटि झेड़े दौरान लठियूं लॻण सबबि दादू मेघवाड़ मारिजी वियो। तफ़सील मालूम कंदासीं। आवाज़ न्यूज़ रिपोर्टर एडी कुंबर खां। जी एडी, कहिड़ा तफ़सील आहिनि, आगाह कजो। जी, सांगड़ लॻाए ॻोठ सिविल स्टाफ मीपो ख़ास ताईं सांगड़ मेन रोड ते स्टाफ आहे। उते मेघवाड़ बिरादरी जे ॿिनि धुरियुनि में झेड़ो थियो आहे, जंहिं सबबि जो को चाचनि पंहिंजे भाइटे खे लठूं हयूं, जंहिं सबबि ज़ख़्म जा सूर नसण ते दादूड़ो मेघवाड़ आहे उहो फोत थी वियो आहे, जंहिंजो लाश जेको आहे जोर पुलिस पहुची सिंधोरो जे रूरल हेल्थ सेंटर मुंतक़िल कयो आहे, जिथे ज़रूरी कार्रवाई बैदि लाश वारसनि हवाले कयो वेंदो। ॿिए पासे इहो ॿुधायो पियो वञे त ॿारनि जी मामूली ॻाल्हि तां जेको आहे झेड़ो थियो, जंहिं सबबि दादूड़ो क़तल थियो आहे। उते इलाइक़े वासियुनि सां जॾहिं राब्तो कयो आवासी पर हुन ॿुधायो त संगावती तकरार हिन जो हलंदड़ो, जंहिं सबबि मेघवाड़ बिरादरी जो झेड़ो थियो आहे, जंहिंमें 40 वर्ष जो नौजवान आहे दादूड़ो मेघवाड़ उहो फोत थी वियो आहे। जी ठीकु आहे, तव्हांजी महिरबानी एडी कुंबर अपडेट करण जे लाइ।